ومن عند الله إن الله يرزق من يشاء بغير حساب صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما सजी जमात सगोरी वरे आवाज़ सां सलाह शरीफ पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। इज्जत नहीं एहतराम जी काबिल प्यारा मुसलमान भाईरो, यारी शरीफ जी है शानदार महफिल जेका काफ़ी देर का वठी हली रही आ। तकरीरूं नातूं तवां ॿुधी पंहिंजूं दिलियूं ठारियूं आहिनि। मां मुबारक थो ॾियां अहले सुन्नत व जमात जे अजीम ख़तीब अजीम मुजाहिद मसलकी अहले सुन्नत व जमात जे ला रात ॾींहं कोशान रहंदड़ शख्सियत मुंहिंजी मुराद पीरे तरीक़त खतीबे बेबदुल वाइज़े खुशिलहान शीरीन बयान औलादे गौसुस सकलैन हजरत क़िबला पीर सैयद गुल अहमद शाह जीलानी पाण रात ॾींहं शबो रोज़ हाणे नेट जो दौरा ॾिसूं पिया। रात ॾींहं हिन प्रोग्राम जे लाइ कोशिशूं फरमायूं तयारी शरीफ थे ऐं वक़्त जे कामिल अकमल वलीअ जे पंहिंजी प्यारी ऐं मिठड़ी तबीयत सां झरन झंगन में दस्तगीर बादशाह पीर जा नारा हणाया। वलीए कामिल आरिफ बिल्लाह पीरे तरीक़त हजरत क़िबला पीर सैयद मोहम्मद आशिक अली शाह जीलानी जन्नतुल बकी वारा उन्हनि जे फैज़ान खे संदन साहिबज़ादा बिलखुसूस हजरत पीरे तरीक़त मुजाहिद दीनो मिल्लत अल्लामा पीर सैयद सखी सरदार अली शाह जीलानी जन बे तव्हां खे ख़िताब ॿुधायो। देर थी वई आहे, मां नालो ॻणाइण जे ख़ातिर कुझु ॻाल्हियूं अवां जे ख़िदमत में पेश कंदुमि। क़ुरान शरीफ़ मां जेके प्यारा अल्फाज़ मूं पढ़िया आहिनि उन्हनि में अल्लाह जल जलालहू हज़रत ज़करिया ऐं बीबी मरियम सलामुल्लाह अलैहा जी मशहूर ऐं मरूफ करामत जो ज़िक्र कयो आहे। अल्लाह से फरमायो त कुल्लमा दखल अलैहा ज़करियल मिहराब वजद इंदहा रिज़्क़ा क़ाल या मरियम अन्ना लकी हाज़ा क़ालत हुवा मिन इंदिल्लाहि इन्नल्लाह यर्ज़ुक़ु मन यशाअ बिग़ैर हिसाब।
लाउडर थोड़े पोयां डिले घट करी जॾहिं बि हज़रत ज़करिया बीबी मरियम वटि वेंदो हो अरबी लफ़्ज़ा कुल्लमा जॾहिं इहो फेल ते अचे त पोइ उनजी मुराद थींदी आहे जॾहिं बि को हिकिड़ो दफ़ो न बीबी मरियम हज़रत ज़करिया जे कफ़ालत में हुई ऐं उन वक़्त में हज़रत बीबी मरियम हज़रत ज़करिया पान पाले हिकिड़ो हुजरो ठाराई उन हुजरे में बीबी साहबा जी परवरिश पई थिए अल्लाह जी कामिल बंदियाणी हज़रत बीबी मरियम वटि जॾहिं बि हज़रत ज़करिया वञे उन वटि अणमुदाइता मेवा पिया हूंदा हुआ सियारे जी मौसम में गर्मीअ जे मौसम में सियारे जा हज़रत ज़करिया जो अणमुदाइता मेवा ॾिठा त बीबी मरियम खे चई अन्ना लके हाज़ा हे किथां दा थी मेवा किथां तो वटे मेवा अचनि था बीबी साहबा जो कालत हुव मिन इंदिल्लाहि अल्लाह वटां इन्नल्लाह यरज़ुक़ु मन यशाउ बग़ैर हिसाब अल्लाह जेके चाहे बिना हिसाब जे रिज़्क़ ॾे इन आयत मां नतीजो इहो निकितो त वलीयन जूं करामतूं हक़ आहिनि ॻाल्हायो ईअं न कयो हाणे आख़िर ताईं वरी नात ख़ान बि माशाअल्लाह परे खां साईं जन घुराए तव्हांखे ॾियारियो आहे इंशाअल्लाह अहिड़ियूं मिठियूं ॿोलियूं ॿुधाईंदव जो ड्रिप मेहर शाह में मदीनो तव्हांखे यादि अची वेंदो हथ मथे खणी चओ सुभान अल्लाह छा मालूम थियो त वलीयन जूं करामतूं हक़ आहिनि करामत त चइबो ई उनखे आहे जो ख़िलाफ़े अकुल हुजे ख़िलाफ़े आदत हुजे कंहिं वलीअ जे हथ ते ज़ाहिर थिए बीबी मरियम वटि अणमुदाइता मेवा इहा बि बीबी साहबा जी करामत आहे वरी ॿी जॻह ते रब क़ुरान शरीफ़ में फरमायो वहुज़्ज़ी इलैकी बिजिज़इन नख़लति तुसाक़ित अलैका रुतबन जनिया बीबी साहबा ए जेके खजी जो वण इनखे रुगी पान ॾे धूण ॾे बिना मेवे जे बिना पूर जे का शइ हुन में कान्हे पर तुंहिंजो कम आहे धूण ॾियण लोॾण लोॾे बस कंदे तुंहिंजे मथां उहा कतल वण वसाईंदो इहा बि करामत आहे हज़रत आसिफ बिन बरखिया वारो वाक़ियो इहो बि करामत आहे वॾा वॾा जलील क़द्र आलिम सभ जा सभ लिखनि था उम्मत जो इजमा वा करामातुल औलियाए हक़ुन बनी इसराइल जे दौर में बि करामतूं ज़ाहिर थियूं हिन दौर में बि ज़ाहिर थियनि पियूं अॻे दौर में बि वलीयन करामतूं ज़ाहिर कयूं पर हिकिड़ो वॾो आलिम इमाम ज़हबी जेको इब्न तैमिया वहाबीअ जो शागिर्द आहे पक्कियूं ॻाल्हियूं कजनि न कच्ची न नेट जो दौर आहे केरु ईअं तव्हांखे रुगी न चए त हे साईं सैयद मोहम्मद आशिक़ अली शाह जीलानीअ जा ग़ुलाम रुगी ईअं कच्चियूं ॻाल्हियूं करे वञण वारा या ॿुधण वारा हर किसी जो न आहे क़ुरान ऐं हदीस मां तव्हांजो अक़ीदो साबित आहे इमाम ज़हबी वॾो आलिम इब्न तैमिया टोटल जा टोटल वहाबी चाहे देवबंदी हुजनि चाहे अहले हदीस हुजनि उहे इब्न तैमिया खे मञीदा उन इब्न तैमिया जो शागिर्द इमाम ज़हबी उन लिखियो आहे किताब जो नालो सीयर आलामिन नुबला उन में लिखी त अल्लामा शेखुल इस्लाम इज़्ज़ुद्दीन बिन अब्दुस्सलाम उन फरमायो त कई बुजुर्गनि जूं असां वटि करामतूं पहुतियूं आहिनि पर जीअं दस्तगीर बादशाह पीर जूं करामतूं तवातुर सां आयूं आहिनि ईअं कंहिं बुजुर्ग जूं करामतूं अॼु ताईं थियूं ई कोन्हे के
असा के छा चवंदा करामतूं था ॿुधायो करामतूं मां चयो तूं त का करे ॾेखार इज़्ज़ुद्दीन बिन अब्दुस्सलाम शेखुल इस्लाम लिखे थो टोटल वलियन जूं करामतूं आहिनि दस्तगीर जहिड़ियूं तवातुर सां कंहिंजूं करामतूं कोन्हे हाणे तवातुर जो छा मतिलबु आहे ॿाहिराड़ी जा माण्हू वेठा आहियो तवातुर जो मतिलबु आहे त हर दौर में हिकिड़ी जमात हिकिड़ो माण्हू न जॾहिं हिकिड़ो माण्हू रिवायत करे त उनखे चइबो ख़बरे वाहिद हर दौर में वॾी जमात 10-20 न सवे माण्हू सभनि माण्हुनि खां जंहिं शख्सियत जूं करामतूं नक़ल करण अदा कूड़ त को हिकिड़ो हणंदो कूड़ ॿ हणंदा ॿ माण्हू हणी सघनि था किरोड़े माण्हू जंहिं दस्तगीर जे करामत ते मुत्तफ़िक़ आहिनि उन दस्तगीर जहिड़ियूं दुनिया में कंहिं बि करामतूं ॾेखारियो ई कोन्हे भेज भैया त मथे करे जो भेज दस्तगीर सिंध हिंद अरब अजम हाय हाय भेज दस्तगीर लाउडा कुछ आवाज दीस मुखे तुझा इस्तिलाह समझ में कोन साईं समझाईंदस सिंध हिंद अरब अजम गौस जो था मनिन कदम साईं मां बे उन जो गुलाम शेखुल इस्लाम मनी वञन मुल्ले न मञो त छा थी पियो सिंध हिंद अरब अजम गौस जो था मनिन कदम साईं मां बे उन जो गुलाम अथखणी जो मां बे उन जो गुलाम मां बे उन जो गुलाम जीलानीअ खां जेको आहे फिरियो हिकु न दफ़ो कई दफ़ा सो वाकिरियो मथे खणी जो भेज दस्तगीर जीलानीअ खां जेको आहे फिरियो हिकु न दफ़ो कई दफ़ा सो आकिरियो उनखे घुर्जे छॾे पहम हिकिड़े चवे थी दुसरम साईं मां बे उन जो गुलाम मां बे उन जो गुलाम मां बे उन मुरीदन ते करम आवडो नथो ॾिसे सघो आहे जॾो छो न चवा खुलम खुलम हिकिड़ो आहे गौसे आज़म साईं जो गुलाम मुफ्ती साहब जे जो अकीदो अज दस्तगीर जो नौकर अज शाहिदी दे अज किरामन कातबीन भी लिखन त दस्तगीर महबूब सुभानिया जी शाहिदी दे हिकड़ो गौसे आदम त भई हथ मथे खड़ी करे मां बे सीने जो दौर लगाए करे मां बे उन जो छो न चवा खुलम खुलम हिकड़ो आहे गौसे आज़म साईं मां बे उन जो गुलाम सरदार वलियन जो दस्तगीर पीरे पीरा मीरे मीरा सभिन जो अमीर रखंदो असां जो भरम बेशक साईं गुल अहमद शाह शबो रोज़ हले थो यारी ला छाजे करे इन जे करे रखंदो असां जो भरम थींदो असां ते बिकरम साईं मां बे उन जो गुलाम आ डाहरी उबैदुल्ला अर्ज़दार उन सां थींदो हिते हुते मददगार ॾिसंदो सुमा सदुल हरम मौला हे बाग़ इरम साईं मां बे उन जो गुलाम आत्मा देखणी जो सुभान अल्लाह टोटल जा टोटल आलिम हुजन पीर हुजन अबा पंहिंजा त पंहिंजा पर वहाबिन जो वॾे में वॾो मौलवी इस्माइल तेलवी जागो था
मां ही किताब खणी आयो आहियां छो त माशाल्लाह हाणे रिकॉर्डिंग जो दौर आहे। वहाबिन जे वॾे में वॾे मौलवी है इस्माइल देहलवी जेके अबुल वहाबिया चयो वेंदो आहे। उन खुद आला हजरत रहमतुल्लाह अलैह दब चाढ़ी अथसि। साईं जो तूं पाण चवी थो त गौसुल आज़म लफ़्ज़ इहो इस्तेमाल कई गौसुल आज़म हिकिड़े पासे तई था चयो त ग़ैरुल्लाह खे गौस चवण शिरक आहे, हराम आहे, नाजाइज़ आहे। ऐं ॿिए पासे तूं थो चवी हे आला हजरत जो किताब आहे फतावा रिज़विया जुल्द नंबर 9 सुफ़ो नंबर 834 है। साईं फरमायो तो मौली साहब है मियाँ इस्माइल है तो सिराते मुस्तकीम में लिखो तालिबाने ना फहम मेदानंद के माँ नीज हम पाए हजरत गौसुल आजम शुदेम फरमाए त मुझा के चरिया चरिया मुरीद इं था समझन त मां गौसुल आजम थी वियो आहियां पर इं कोने को मां गौसुल आजम नथो थी सघां। हाणे ॿ मसाला मालूम थिया। हिकिड़ो इहो त अल्लाह खां सवा जे ॿिए खे गौसे आज़म चवण शिरक आहे त वहाबिन खे खपे पहिरियां पहिरियां इस्माइल देहलवीअ ते फतवा कढण। ऐं नंबर ॿी ॻाल्हि इस्माइल इहो थो ॿुधाए त मां वली थी सघां थो, फ़क़ीर थी सघां थो, मुफ्ती थी सघां थो पर गौसे आज़म ॿियो कोन थींदो। गौसे आज़म हिकिड़ो ई बगदाद वारो अब्दुल कादिर जीलानी आहे। भाई हथ मथे खड़ी करे सीने जा जोर लगाए। बियो आलमा काजी सनाउल्लाह पानीपती बड़े इल्मी गालियूं ॿुधाए छॾियां कम ई थियूं। काजी सनाउल्लाह पानीपती ही अहले हदीस जेके आहिनि न उहे टोटल जा टोटल अहले हदीस है। काजी सनाउल्लाह के पंहिंजो तफसीर में इमाम सम्झंदा आहिनि। उन जो किताब असैफुल मसलूल हाणे ॿुधजो। ऐं नंबर ॿी ॻाल्हि त काज़ी सनाउल्लाह पानीपती आहे बि नक्शबंदी लिखे छा थो ॿुधजो चए थो बाद वफ़ाते अस्करी अलैहिस्सलाम ता वक़्ते ज़ुहूर सय्यद शुरफा गौस सकलैन मुहय्यिद्दीन अब्दुल कादिर जीली ई मनसब बरूहे हसन अस्करी मुतअल्लिक बुवत जॾहिं अञा गौसुल आज़म ज़ाहिरी तौर ते दुनिया ते कोन आयो हो उन टाइम ते अचण खां पहिरियां इहो गौसुल आज़म जो मनसब इमाम हसन अस्करी 12 इमामन मां जेको इमाम आहे 11 इमाम उन वटि इहो मनसब हो। पर ॿुधो जो हज़रत गौस सकलैन पैदा शुद ई मनसब मुबारक बऊ मुतअल्लिक शुद जॾहिं बगदाद वारो ॼाओ त इहो जेको गौसुल आज़म वारो मनसब आहे इहो मनसब हज़रत अब्दुल कादिर जीलानी वटि आहे। कॾहिं ताईं उन दौर ताईं न 100 साल ताईं न 200 साल ताईं न 300 साल ताईं न ता ज़ुहूर महदी जेसी ताईं इमाम महदी अचे तेसी ताईं इहो मनसब गौसुल आज़म जो ॿिए कंहिं वटि न आहे। इहो मनसब आहे त बगदाद वारे सैयद जीलानी वटि भेज भाई हथ मथे खड़ी करे चो भेज तुझो पीर मुझो पीर दाइम कायम दाइम मसला मालूम थियव जे गौस चवण शिरका ओ वाले हदीसो तई पंहिंजे जेके तफसीर में इमाम था समझो उन काजी सनाउल्लाह चयो त जेको विलायत जो वॾे में वॾो दर्जो आहे जन वलीयन खे ॿुधो विलायत जे वॾे में वॾे दर्जे वारे जो कम कहिड़ो त जंहिंखे बि जॾहिं बि विलायत मिलंदी उन वॾे दर्जे वारे जे दर तां मिलंदी। अॼु ताईं उन दर्जे ते वेहंदड़ केरु न आहे त बगदाद वारो तुंहिंजो ऐं मुंहिंजो मुर्शिद सैयद अब्दुल कादिर जीलानी।
हे आला हजरत तो लिखी करूं मदह अहले दुवल रजा पड़े इस बला में मेरी बला वडेरन चुजा साजी तारीफ कर चिला चारा छा करूं मदह ले दुवल रजा पड़े इस बला में मेरी बला अरे मैं कहता हूं अपने करीम का मेरा दीन पारे ना नहीं है ज़िम्न में हिकड़ी गाल बुधाया मैं साईं जन वेठा हिकड़ी सैयद जीलानी चयो हाँ वो जो न थे तो कुछ न था अरे वो जो न हो तो कुछ न हो है जान है वो जान की कर जान है तो जान है वाह सही वाह एडो वडो आलिम 100 इल्मन ते तकरीबन उनके उबूरा हिकड़े जीलानी सैयद पुछस साईं एडा इल्म तो वट असांखे बि कुझु ॾे ॿुधो असांखे ॾे कुझु आला हज़रत चयो क़िबला इहो सभु तव्हांजे ॾाॾे हाय गौसुल आज़म जी बारगाह गौसियत जो सदको आहे मां कुतड़े खे उतां मिलियो आहे ॿुधो जी साईं वेठा पोइ साईं 11 रुपए जी यारी घुराई यारी तव्हां चवंदा हू मथां तव्हांखे टोकींदा हुजनि अबा रुगी यारी ॿियो बि कुझु कयो मां जो असां वाला गरीब थियासीं या सैयद मोहम्मद आशिक़ अली शाह जीलानीअ जा ग़ुलाम उन्हनि ते भली तूं टोक कर पर जंहिंखे 100 इल्मनि ते उबूर आहे उन 11 रुपए जी यारी घुराई सैयद जीलानीअ खे मथे विहारी मथे चईसीं मथे वे तूं बचड़ो आहींसि मथे वेठो इमाम अहमद रज़ा हीअं वेठो आहे वेठे वेठे ओचितो ये इमाम अहमद रज़ा उथियो उथी भगो भजी साईं चयो त मूं चयो त अलाए साईं खे घर में को कम थी पियो आहे अलाए छा चए थो भगो भजी करे ज़मीन ते गोॾा भजी वेठो वेही ज़मीन ते यारी शरीफ़ जे मिठाईअ जो कतरो किरी पियो हो इमाम अहमद रज़ा उन मिठाईअ जे कतरे खे पंहिंजे ज़ुबान सां पाण चटे रहियो आहे वाह 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 सुभान अल्लाह हथ मथे खड़ी करे चो भेद यारी बारी जन्नत जी कैया रिज़्क़ में तन जे बरकत पैया पढ़ायो बजाने नमाज़ जो टाइम थियणो छॾियां यारी बारी जन्नत जी कैया रिज़्क़ में तन जे बरकत परहा पढ़ूणा है लॾहूणा आंदे थींदा सोन अमीर ओ जीलानी जा मुरीदो तालिब माम जो मुर्शिद तुमा दुनिया जा रहबर तम दस्तगीर कसम खुदा जो क़यामत ताईं तेज प्या वठंदई पीर फकीर तालिब माम जो मुर्शिद है दुश्मन जेके तो जानी जा अब्दुल कादिर जीलानी जा सुभान अल्लाह ओ दुश्मनो दुश्मन जेके तो जानी जा अब्दुल कादिर जीलानी बिन दानत मियो पेश मिलियो छा ज़ेवर पातो जियरे ज़ंजीर तालिब भाई हथ मथे खड़ी करे हथ मथे हाणे ही फतावा रिज़विया मां बा हवाला तव्हांखे ॾिनम हिकिड़ो हवालो ॾियां बस ॿुधो ही किताब आहे मकतूबात इमाम रब्बानी इमाम रब्बानी साईं जन उन जो ज़िक्र फरमाईंदा आहिनि नक्शबंदिन जो पीर हिंदुस्तान पाकिस्तान में बल्कि तुर्की में टोटल नक्शबंदी मुरीद अथसि मां ज़िम्न में ही मकतूब सदो बिस्तो सुवम माना 123 मकतूब उन में साईं चयो त जेको वॾे में वॾो वलीयन जो मक़ाम आहे ॿुधजो
वॾे में वॾो वलीअनि जो मक़ाम आहे इहो सैयदनि में रहियो सैयदनि में पोइ इहो मक़ाम हज़रत ता आके नौबत ब हज़रत सैयद शेख अब्दुल कादिर जीलानी रसीद ऐसी ताईं जो इहो गौसियत कुबरा वारो गौसे आज़म वारो मक़ाम दस्तगीर खे मिलियो ॿुधो ईअं न त मिलियो वरी ख़तम न चूं नौबते बई बुजुर्गवार शुद्ध मनसूबे मनसबे मज़कूर बऊ कुद्दस सिर्रुहु जॾहिं इहो गौसे आज़म वारो मक़ाम बादशाह पीर खे मिलियो इन इमामनि यानी 11 इमामनि ऐं बादशाह पीर जे विच ताईं इहो मक़ाम इहो मर्तबो कंहिंखे कोन मिलियो आहे जंहिंखे बि फैज़ मिलंदो इमाम महदी जे अचण ताईं उन वॾे गौसे आज़म वारे मक़ाम ते ॿियो केरु कोन्हे को आहे त बगदाद वारो सैयद अब्दुल कादिर जीलानी आहे हथ मथे खड़ी करे सीने के ठारे करे चो भेद वाह वाह साईं वरी चो दलील दलील ॾियो पाण फरमायूं अज़ीजा अस्त के फरमूंदा साईं जो हिकिड़ो मशहूर फरमूंदो आहे कहिड़ो अफलत शुमूसुल अव्वलीन व शमसुना अबदन अला उफुकिल उला ला तगरुबु राजन जा सिज उभरिया सिज लही विया दस्तगीर चयो मुंहिंजो सिज लहण वारो कोन्हे को मुंहिंजो सिज क़यामत ताईं जारी ऐं सारी रहंदो आहे बेशक कम जी ॻाल्हि बस हाणे ॿुधो साईं वरी सुवाल कयो साईं के चवंदा त इहो दर्जो वरी तव्हांखे मिलियो हो छा ॿुधो सुवाल ई हुकुम मुंतक़िद अस्त बमुजद्दिद अल्फसानी ज़ेरा के दर बयान मुजद्दिद अल्फसानी दर मकतूबे अद मकतूबात जिल्द सानी इंदराज याफ्ता अस्त कि हर जे अज किस्म फेज दरा मुद्दत ब उम्मतां बरसद बतवस्सुते ऊ बाशद हर चंद के अक्ताब व औताद बाशंद व बुदला व नुजबाए वक्तुब वंद साईं तव्हां त चयो आहे त मुजद्दिद अल्फसानी हा मां साईं पाण त खणी कोन चयो तव्हांखे माण्हू चवनि था मुजद्दिद अल्फसानी पोइ मुजद्दिद अल्फसानीअ जो मतिलबु इहो आहे त सभिनि खे उहो फेज़ ॾे हिकिड़े पासे तव्हां पिया चओ त गौसे आज़म थो ॾे ॿिए पासे तव्हांजे लक़ब मां इहा थी ख़बर पए त तव्हां पंहिंजे लाइ बि इहा दावा था कयो ॿुधो बादशाह पीर जे ॻाल्हि करे सुवाल क़ाइमु करे इमाम रब्बानी चयो गोयम मुजद्दिद अल्फसानी दरी मकाम नाइबे मनाबे हजरत शेख अस्त अरे मां वाकई मुजद्दिद अल्फसानी आहियां पर मूंखे बि फैज़ ॿिए कंहिंखां न मूं वारो फैज़ बि हलंदो आहे त बगदाद वारे सैयद जीलानी खां हलंदो वाह 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 ॿई हथ मथे खणी करे वाह मुफ्ती साहब दिल ठारे छॾे सुभान अल्लाह ऐं सही अरबीअ में ही मक़बूलो लिखियो फरमायो नूरुल कमरे मुस्तफादुर मिन नूर शमसे जीअं सिज जी चंड जी पंहिंजी रोशनी कान्हे का उनखे सिज खां नूर मिलंदो आहे ईअं मूं मुजद्दिद अल्फसानीअ खे पंहिंजो फैज़ न इहो फैज़ बि बगदाद वारे सैयद जीलानीअ जो आहे अञा छा खपेव अहिड़ो दिलबर मिलियो आहे हिकिड़ी मनक़बत मूंखे मिली हाँ साईं मोछूं साईं तुंहिंजी उहा ॿुधायो मोछूं पारूं पटियल निर उन्हनि खे जो काज़ी सनाउला ते फतवा कढो मोतबरो असीं जे गोश्त था चऊं त चिड़ियो था पओ कढो काज़ी सनाउला ते फतवा कढो शाह इस्माइल देलवी ते फतवा तव्हांजे पीउ खे बि ताक़त कान्हे जो तव्हां कढी सघो तव्हां जूं निशानियूं था ॿुधायूं माण्हुनि खे त मुछूं पारूं पटियल ऐं निरड़ कठल जंहिंजी पिनिल ते हुजे कांच सिबियल जंहिंजे मुंहं में नीमक नाहे ओ पकला बि आहे हिकिड़े जो वाड़िया बोली साहब असांखे तव्हां घटि वधि ॻाल्हायो मां चयो तव्हां में त लीमक आहे न असां में आहे मां जो अथव त पोइ तव्हां चिड़ो न जिनखे न आहे उहे भली चिड़ण न को यारी खाए न को बारी खाए वञी बूथ बजे में वारी पाए
वनी काम ये कबरियों आए यो पकला भी आए। अल्लाह ताला एड़े दिल पर जी दामन नहीं सवे इंशाअल्लाह हिते भी बेड़ा पार अगते भी बेड़ा पार। हाँ बगदाद वारा गौसे आजम पीर जीलानी दुनिया सजी तोखे सदे महबूब सुबहानी जाओ महबूब सुबहानी बादशाह पीरा बगदाद वारा गौसे आजम पीर जीलानी दुनिया सजी तोखे सदे महबूब सुब तुझा मुरीद थार तुझी पनाह में पंजतन जी शाम में यारी साईं गुलाम अहमद बाचारा अज सभी अर्ज कयो मुरीद आयो सुने यारी मल्हाइण बारन के दे फैज सुल्तानी दुनिया सजी तोखे सदे महबूब या शेख अब्दुल कादिर करम जी नजर कजा रहम जी नजर कर इरशाद अहमद गोले ते कर अतमदे खास मेहरबानी दुनिया सजी तोखे सदे महबूब सुबहानी। जोर सा जो भेज दस्तगीर नमाज पढ़ो भेज दस्तगीर वाह से वाह दिल ठारे छड़े इंशाअल्लाह नमाज का फौरन बाद हाने अल्हम्दुलिल्लाह वकार आदम कादरी जे जो इंतजार हो इंशाअल्लाह ताला नातू थी दियो आई इंशाअल्लाह साईं जिलानी जी इमामत में खिताब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका कादरी ताजमा रवई रह हां शाबाश अल्लाह अमा जी मोहब्बत के सलामत रखे यार वाला अलिका व सहाबिका या सय्यदी या हबीबल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या नबी अल्लाह वाला अलिका व सहाबिका या सय्यदी या हबीबल्लाह अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। जहाँ भी हो वहीं सदो सदा सरकार सुनते हैं सरियाइना सुनते हैं पछे दीवार सुनते हैं। आज की ये अजीमो शान महफिल मिलाद मुस्तफ़ा बल सिलसिला 11वीं शरीफ उर्से मुबारक सजाया गया है। किबला आले नबी औलादे अली पीर सैयद आशिक हुसैन शाह साहब आपके उर्से मुबारक पर आज की महफिल इनेकाद है और मैं मुबारकबाद पेश करता हूँ किबला पीर तरीकत रहबर शरीयत सैयद गुल अहमद शाह साहब और इनके दीगर बरादरान जिन्होंने सैयद अब्दुल कादिर शाह जिलानी और तमाम सादात को जिन्होंने इस साईं गुल अहमद शाह जिलानी सिंध जो तोहफो ले रहा अल्हम्दुलिल्लाह सिंध सकावत जो साईं अजरक ॾाढा जो भेज दस्तगीर सरदार मोहम्मद उमर के भी साईं जन अजरक पारा रहा। अल्लाह मेरा पढ़ना आप सबका सुनना अपनी बुलंद बारगाह में माइक कबूल तो यार माइक दुरूद पाक बावाज़े बुलंद इसी यकीन से पढ़े हम पढ़ते हैं और सरकार सुनते हैं। जिसका ईमान है हाथ बुलंद करे और बुलंद आवाज से पढ़े सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। बुलंद आवाज से पढ़े सल्लल्लाहु अलैका या हबीब अल्लाह। उन्हें खबर है कहीं से पढ़ो दरूद उन पे तमाम दहर का नक्शा हुजूर जानते हैं। तमाम दहर का नक्शा हुजूर जानते हैं। और ये ना सोचो
सोचो कि वो आएंगे और ठहरेंगे कहाँ। वो तो खुशबू की तरह दिल में उतर जाते हैं। वो तो खुशबू की तरह दिल में उतर जाते हैं। पढ़िए सल्लल्लाहु अलैहि। सुभान अल्लाह। मैनू डर नहीं ज़माना दा, मैनू डर नहीं ज़माना दा। क्यों? मैं तेनो करना ज़हरा दे लाला दा। मैं करना ज़हरा दे लाला दा। और जीदा जग परवाना जीदा जग परवाना ओ बाबा बीबी ज़हरा दा। हसनैन दा नाना बाबा बीबी ज़हरा दा। हसनैन दा नाना पढ़िए सल्लल्लाहु अलैहि कया या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि कया हबीब अल्लाह। अल्लाह दे जिक्र तो हाजी दा आगाज करना है। जिल्लू अन्ना ले हाथ ता कितने हाथ खड़ा करे जरा, हाथ चौक के डाल के कहना अल्लाह 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 अल्लाह। जहाँ पहले था अल्लाह 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 अल्लाह। सब पढ़िए अल्लाह 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 अल्लाह। पढ़िए अल्लाह 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 अल्लाह। बोलो अल्लाह 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 अल्लाह। गजपाल जीदा रखवाला। स्टूडियो 10 नंबर पे कर दे, स्टूडियो 10 नंबर पे कर दे। कह सुभान अल्लाह। नारा रिसालत लजपाल जीदा रखवाला। हाँ लजपाल जीदा रखवाला। ओनु कौन बेटा बनवाला है। लजपाल जीदा रखवाला। लजपाल जीदा रखवाला। ओनु कौन बेटा बनवाला। हाँ ओनु कौन बेटा साड़ी उस सोने लग गई। साड़ी उस सोने लग गई जेड़ा तोड़ने पावन वाला है। अल्लाह 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 अल्लाह। सब पढ़िए अल्लाह 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 अल्लाह। छोड़ करें अल्लाह 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 अल्लाह। थोड़ी सी खोले अल्लाह सुभान अल्लाह। नारा हैदरी हैदरी हैदरी। हाँ
ओदी किस्मत यारो भली होवे जीदा राखा मौला अधी होवे नाराए हैदारी जिना पीर अली हाथ उचा ओदी किस्मत यारो भली होवे ओदी किस्मत यारो भली होवे जीदा राखा मौला अधी होवे जीदा राखा मौला अधी हो हाँ जीदा राखा मौला अधी हाँ जीदा राखा मौला अधी हो जीदा राखा अली जीदा राखा मौला अली होवे जीदा राखा मौला अली होवे जीदा बेटे में अली होवे बोलो अल्लाह 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 सोना अल्लाह 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 करने से अरे अल्लाह ना मिले, अरे अल्लाह वाले हैं जो अल्लाह